इन्हनि खे बिल्कुलु बरसाति में इन्हनि जा बिल्कुलु घर ड्राई विया आहिनि, टई पट थी, बसि हे पंहिंजो जान बचाए हिते आया आहिनि। हिते सभु हिते जेके गवर्नमेंट स्कूल आहे, हिन स्कूल में आया आहिनि त हिन में सिर्फ़ु हिननि जो जेके पाड़े वारा आहिनि हिननि जो मदद कनि था। बाक़ी गवर्नमेंट जी तरफ़ां हिननि खे को बि छा सहूलियत न आहे। बसि इहे TLP वारा आहिनि, इहे कुझु ॾियनि था खाधो पीतो, या इहे पंहिंजे पाड़े वारा आहिनि जेको पंहिंजो हिन पंहिंजे ई वसियत वारो करे था कनि था। बाक़ी हिननि खे को शइ जो हिते का शइ जो सहूलियत नथो मिलेनि, न बि दवा आहे, न कुझु आहे, न खाधो टेम ते आहे, न कुझु बि न। बिल्कुलु हाणे हिननि जे इहो हिननि जो मुतालबो आहे करे हे परेशान लॻा पिया, नंढा ॿार बीमार लॻा पिया आहिनि। हिननि जो को दवाऊं आहे, खाधो न आहे टेम ते, कुझु पीतो न कुझु दवाऊं। हे वीचारा हुते आहिनि, पंहिंजो बसि जान बचाए आया आहिनि, न हिननि खे हंधि टपड़ा। तव्हां ॾिसो था न हिते परेशान लॻा पिया आहिनि, सॼी राति ईअं था सुम्हनि मच्छरनि में हेॾो होॾो। गवर्नमेंट खे इहा ई अपील आहे त महिरबानी करे हिननि जो कुझु वाहर कयो वञे, त कुझु हिननि खे महिरबानी करे कुझु मिली वञे। त हाणे हे त वापसि वञण जहिड़ा बि न थिया आहिनि, जो हाणे हिननि वटि किरायो बि न आहिनि, जो हिक ॿिए जे माना इहो हेॾो होॾो पिनी सिनी करे हिते अची पहुता आहिनि। हाणे हिते पहुता आहिनि त उन जंहिं गाॾी में आया आहिनि हूअं 30-40 हज़ार किरायो, हाणे लखु रुपयो हुननि खे गाॾी वारो वठी हिननि खे हिते आंदो वियो आहे। हाणे शुक्र आहे हिते पाड़े वारा ई बसि इहो मदद था कनि, बाक़ी को बि हिननि खे हुकूमत तरफ़ां को बि का शइ न मिलियो आहे अञा ताईं।